सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां जेको उन सचे साईं जी रहमत में ईंदा आहियूं, उनजी दामन में ईंदा आहियूं, उनजी आसीस में ईंदा आहियूं, उनजे नाले ते कोई प्रोग्राम सत्संग कंदा आहियूं, को मेलो कोई उत्सव कंदा आहियूं, हर रोज़ उनजी दामन में असां वेही करे दर्शन कंदा आहियूं, हर रोज़ उनजो नाम ध्यानु सिमरन कंदा आहियूं। उनजे पोइ त मक़सदु इहो हूंदो आहे हर रोज़ नेम ध्यानु यानी उनजे असांखे यादि रहे। असांखे उनखे सुख रहमत ॾिनी आहे, उनखे असांखे इंसान बणायो आहे, हाणे असां इंसान थी करे जेको असां हर रोज़ ॾिसंदा आहियूं असांजी आदत में मथो टेकण वेंदासीं, सचे साईं जो नाम ध्यानु करण जी कोशिशि कंदा आहियूं। उहो इन करे त जीअं असांखे तहिड़ो इंसान बणिजो आहे, छाकाणि ध्यान जो मक़सदु हूंदो ई इहो आहे, उन जहिड़ो बणिजा। असां ॾिसंदा आहियूं ध्यान जो इहो मक़सदु हूंदो आहे। असां वेठे वेठे अचानक असांखे कंहिं चङे इंसान जी यादि अची वई, ओचितो पोइ यादि अचण लाइ हिकदमि ख़्यालु ईंदो की चङाई कयूं, भलाई कयूं, जीवन खे सफल करूं, ज़िंदगी खे ठाहे वठूं, हिकदमि चङा चङा ख़्याल ईंदा। पर वेठे वेठे अचानक असांखे कंहिं ग़लति माण्हू जी यादि अची वञे, ईअं अचानक ओचिती हिकदमि ख़्यालु ईंदा, कंहिंखे तंग करूं, कंहिंखे परेशान करूं, कंहिंखो बदिलो वठूं, कंहिंखे हैरान कयूं, हिकदमि ग़लति भावनाऊं उथणु शुरू थी वञे। जॾहिं थोरे वक़्त में असांखे चङे माण्हू खे यादि था कयूं, चङा था बणिजी वञूं, कंहिं ग़लति माण्हू जी यादि थी अचे त ग़लति था बणिजी वञूं। त जॾहिं प्यार सिक श्रद्धा सां उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, असांजे जीवन में केतिरो बदिलाव ईंदो असां सम्झी सघूं। तंहिंजे करे उन सचे साईं जे ध्यान जो मक़सदु आहे उन शहद खे गॾु करणु, पंहिंजी सोच खे चङे पासे वठी वञणु। छाकाणि जेको उनजे लाइ सोचींदासीं हिकदमि चङे पासे हलिया वेंदासीं, बहितर पासे हलिया वेंदासीं। असांजी सोच चङी हूंदी, मालिक जी रहमत वेंदासीं, मिठाई ते वेठा हूंदासीं, असां चङाई खाईंदासीं, अंदरि में चङाई वेंदी। खाइण जो मक़सदु जेको हूंदो आहे, असां सिर्फ़ु मुंहं सां खाधे खाईंदा आहियूं, असां त अंग सां खाईंदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं असां मुंहं सां खाधो खाईंदा आहियूं, पर कन सां जेको ॿुधंदा आहियूं उहो बि अंदरि खाधे खां बि वधीक असरु कंदो आहे। हिकु लफ़्ज़ कोई ॻाल्हाईंदो आहे, असां प्यार सां भरिजी वेंदा आहियूं, हिकु लफ़्ज़ कोई असांखे गिला जो ॿुधाईंदो आहे, एतिरो अंदरि भरिजी वेंदो आहे जो कुझु वणंदो ई न आहे, सार में सड़ी जली करे पूरा थी वेंदा आहियूं। असां कन सां उनखां कई गुना वधीक खाईंदा आहियूं, असां नक सां त उनखां बि वधीक खाईंदा आहियूं। चङी चीज़ वॾी चीज़ खे सुंघे करे असां स्मेल सां केतिरो कुझु स्वीकारंदा आहियूं, उहो सभु असां ते असरु कंदी आहे हिकदमि। ऐं सभ खां वधीक असरु खाइण जो त असांजी अखि कंदी आहे, जेका ॾिसण सां ई असांजे दिलि दिमाग़ पूरे जिस्म खे उॾाए छॾे, अलाए छा छा करे छॾंदी आहे। कंहिं महिल को चङो दृश्य ॾेखारे असां प्यार में भरिजी वेंदा आहियूं, ग़लति दृश्य हलाए असांजो ॿेड़ो ॿोड़े छॾींदी आहे, कमु लाइ छॾींदी आहे, सॼो अंदरि असांजो हेॾे होॾे करे छॾींदी आहे। तंहिंजे करे असां सिर्फ़ु मुंहं सां खाधे खाईंदा आहियूं, असांजे अंग सां खाईंदा आहियूं, वार सां खाईंदा आहियूं। तंहिंजे करे असां पंहिंजे खाइण खे बहितर कयूं। जहिड़ो असां सोचींदासीं, जहिड़ो ख़्यालु ईंदो, असां हिकदमि उन सां भरिजी वेंदासीं, उन सां खाइणु शुरू कंदासीं। ऐं असां सुख में अगरि संतुष्ट रहियासीं, असां मिठाई ते वेहींदासीं। अगरि सुख जे मौक़े ते कोई ग़लति ख़्यालु आहे त पोइ हिकदमि असां उथी करे जहिड़ो ख़्यालु ईंदो आहे ओड़ा थी वेंदा आहियूं, हिकदमि उथी करे कीचड़ ते हलिया वेंदासीं, कीचड़ ते न वञिणो असांखे संभालियो। ऐं जेकॾहिं असां सुख में संभालियोसीं त पोइ दुख में संभालण माना मालिक जेका यादि ईंदी त दुख पहिरियों ईंदो ई न, आयो ई सही त मुस्कुराए करे हलियो वेंदो, तकलीफ़ ॾेई करे न वेंदो, असां ख़ुशी ख़ुशी अॻिते वधंदासीं, बहितर थींदासीं। असां हर रोज़ जेको सचे साईं जो नेम ध्यानु सिमरन कंदा आहियूं या दर्शन कंदा आहियूं, तंहिंजे पोइ त मक़सदु इहो हूंदो आहे भई उथण सां पहिरियों असांजो जो नाम हुजे, उथण सां पहिरियों असांजी नज़र उन ते पवे, उथण सां पहिरियों असांजे कन में उनजो आवाज़ु अचे, त जीअं असांजी शुरूआति चङी थिए, मालिक जी रहमत मिली, उनजो ध्यानु मिलियो, सम्झ मिली,
जी शुरुआत सुख सां थींदी त हमेशह जी सोच अंदरि दर्शे सभु कुझु बहितर थींदो ऐं सॼो ॾींहुं असां सुखी ऐं संतुष्ट रहंदासीं, ख़ुशी ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई बहितर ऐं आनंद में रहंदासीं, सदाई चङाई में रहंदासीं।